नाज़रीन, हैदराबाद में CTH सूबाई अहदेदारनि ऐं कोविड डेली वेजिस स्टाफ तरफ़ां 5 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ DG हेल्थ ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था एजाज़ कोसो जी ही रिपोर्ट। पोएं चक्कर भी इहो ई थियो, सॼे साल खां पोइ असांजी सैलरी अनाउंस थी। जेके कोविड में डॉक्टर अपॉइंट थिया आहिनि उन्हनि जी कॾहिं बि सैलरी होल्ड नथी थिए। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके इहे डेली वेजिस वारा असीं आहियूं जिन्हनि कोविड में भरपूर इन्हनि खे कमु करे ॾिनो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी सैलरी होल्ड थी थिए ऐं उहो असांखे ख़बर नथी पए जो असांजो कहिड़ो ॾोह आहे, असां छा कयो आहे जेको असांजी सैलरी खे होल्ड कयो थो वञे। असां जेॾी महिल बि DG ऑफिस अचूं या कंहिंसां बि राब्तो कयूं त असांखे इहो ॿुधायो थो वञे बाबा असां तव्हांजी सैलरी ओके करे असां मोकिले छॾी आहे मथे। हाणे जॾहिं मथां खां अचे उहो मथां खां सिर्फ़ु असांजी छो नथी थिए। असां को ॾोह कयो आहे, असांजी का ग़लती आहे? असां इंटीरियर ताईं वञी करे सभु कमु कया आहिनि। पोलियो वारनि सां असां फील्ड कई आहे, हर जाइ जी फील्ड। हींअर असांजी ड्यूटियूं हिननि हॉस्पिटलनि में हणी छॾियूं आहिनि, असां हॉस्पिटल में पंहिंजो कमु पूरो पिया कयूं। उन खां पोइ बि असां बसि ईअं ई आहियूं। स्टाफ आहियूं जेके 600 रुपए पर डे ते 2021 में रखिया विया, जेके वैक्सीनेटर, डेटा एंट्री ऑपरेटर ऐं स्टाफ नर्सिस ऐं पब्लिक वॉलंटियर उन्हनि खे रखियो वियो। उन्हनि पंहिंजी ड्यूटी सरंजाम ॾेई करे घर घर वञी करे कोविड वैक्सीन करे माण्हुनि जूं जेके परेशान इहो जेके ख़ौफ़ ऐं हरासमेंट में जेकी ज़िंदगी गुज़ारी पए उन वबा खे ख़तमु करे छॾियो। ऐं उन खां बावजूदि बि हिननि असांजे ग़रीब मुलाज़िमनि जी सैलरी जारी कोन पई थिए। DG हेल्थ साहब सां बि असांजी मुलाक़ात थी चुकी आहे, उनजी ऑफिस में बि असां रोज़ु अचूं था। उन्हनि जो चवणु इहो ई आहे त कमु तव्हांजो प्रोसेस में आहे। हितां असांजी DG हेल्थ मां त कमु प्रोसेस में त ख़तमु थी चुको आहे, पर हाणे रहियल फिनांस सेक्रेटरी वटि आहे। असां गुज़ारिश जे DG हेल्थ वटि खणी आया आहियूं इन एहतजाज जी सूरत में त महिरबानी करे असांजो सैलरियूं जारी करायो, छो त माण्हुनि जी हींअर जेका ज़िंदगी फाका कशी में गुज़री रही आहे। असांजो DHO साहब जे बि क्लियर आहे, उन बि ॻाल्हियूं जेके बि सैलरी जे हवाले सां आहिनि उहे सभु उन्हनि प्रोसेस में रखी छॾियूं आहिनि। हाणे DHO असांजे कंहिं बि DHO जे डिस्ट्रिक्ट जे DHO में हथ में न आहे। जेसिताईं हेल्थ सेक्रेटरी खां असांजी बजट मंज़ूर न थींदी त असांजो DHO असांखे कीअं पहुचाईंदो। इन जे करे असां गुज़ारिश था कयूं त असांजे DHO जे अकाउंट में या असां वटि सैलरी महिरबानी करे अकाउंटनि में जारी करायो। डेली वेजिस स्टाफ सिंध 4 महीननि जी गुज़िरियल 4 महीननि जी सैलरी नाहे मिली, जंहिंजी वजह सां असांजो स्टाफ जेको 600 रुपया ॾियारी ते रखियो वियो हो सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां हेल्थ में कोविड जे टाइम ते, जॾहिं कोविड पीक टाइम ते हुयो, उहो दौरु हुयो जो पीउ पुट जे जनाज़े में न पियो वञे ऐं पुटु पीउ जे जनाज़े में न पियो वञे। लेकिन असांजे दोस्तनि, असांजे स्टाफ जेको कोविड डेली वेजिस में खयों उन्हनि हिकु बहादुरी सां पंहिंजी ड्यूटियूं ॾिनियूं। ॾींहुं राति न मींहुं ॾिठनि, न गर्मी ॾिठनि, न रोज़ा ॾिठनि, न मोहरम ॾिठनि ऐं पंहिंजी ड्यूटियूं कयूं। ऐं हुनमें घणेई असांजे दोस्तनि खे कोविड थिया, बीमार थिया, लेकिन वरी बि असांजा दोस्तनि भरपूर ड्यूटी कई। लेकिन असां सां को बि इंसाफ़ कोन्हे। असां सिंध गवर्नमेंट सां ऐं मैडम अज़रा पेचू हेल्थ मिनिस्टर सां गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांजी सैलरियूं ॾियो ऐं महिरबानी करे असांखे हाणे रेगुलर कयो वञे, जीअं त हेल्थ डिपार्टमेंट में स्टाफ जी बि इलाही ज़रूरत आहे।